अस्सलाम वालेकुम। वेविल प्लान पढ़ण खां पोइ हाणे असां अचूं था जेको आहे शिमला कॉन्फ्रेंस ते। शिमला कॉन्फ्रेंस, ठीकु आहे। लॉर्ड वेविल जेको प्लान ॾिनो उनखे जेको आहे सो मुस्लिम लीग ऐं कांग्रेस ॿिन्ही जेको आहे सो एग्री न थिया उन ते, ॿिन्ही उनखे जेको आहे सो अपोज़ कयो। त पोइ बि जेको आहे सो लॉर्ड वेविल जेको आहे सो इन कोशिशि में हुयो त हिननि खे कीअं मसइलनि खे रिज़ॉल्व कयो वञे, ठीकु आहे। लॉर्ड वेविल जेको आहे सो छा कंदो आहे, कांग्रेस ऐं मुस्लिम लीग जी हिकिड़ी गॾिजाणी मुनक़िद कंदो आहे, हिकिड़ो पार्टी रखंदो आहे या हिकिड़ी कॉन्फ्रेंस रखंदो आहे जिथे उहो इनवाइट कंदो आहे कांग्रेस खे ऐं मुस्लिम लीग खे, कांग्रेस जे प्रोमिनेंट लीडर्स खे ऐं मुस्लिम लीग जे प्रोमिनेंट लीडर्स खे, त जेको आहे सो उहे अची वेहनि ऐं पंहिंजा मसइला मसाइल जेके आहिनि रिज़ॉल्व करण जी कोशिशि कनि, ठीकु आहे। 1945 में थींदी आहे वेविल प्लान, ठीकु। हाणे जेको आहे सो 24 जून खां स्टार्ट थींदी आहे इहा कॉन्फ्रेंस, शिमला में थींदी आहे। शिमला इंडिया जो हिकिड़ो शहर आहे, उन जो नालो आहे। 24 जून खां स्टार्ट थींदी आहे ऐं जेको आहे सो जुलाई 1945 ताईं कॉन्फ्रेंस हलंदी आहे, ठीकु आहे। हाणे इन कॉन्फ्रेंस में छा थींदो आहे, मुस्लिम लीग खे जेको रिप्रेज़ेंट कंदो आहे, मुस्लिम लीग खे रिप्रेज़ेंट कंदो आहे कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना, कायदे आज़म लियाकत अली ख़ान, कायदे आज़म लियाकत अली ख़ान, ख्वाजा नाज़िमुद्दीन, सर गुलाम हुसैन हिदायतुल्लाह, ऐं हुसैन इमाम साहब, ठीकु आहे। हाणे हीअ जेके कायदे आज़म लियाकत अली ख़ान, ख्वाजा नाज़िमुद्दीन, गुलाम हुसैन हिदायतुल्लाह ऐं सर हुसैन इमाम जेको आहे सो कंहिंखे रिप्रेज़ेंट कंदा आहिनि, मुस्लिम लीग खे रिप्रेज़ेंट कंदा आहिनि। ऐं हाणे कांग्रेस खे केरु रिप्रेज़ेंट कंदो आहे, कांग्रेस खे जेको रिप्रेज़ेंट कंदो आहे मौलाना अब्दुल कलाम आज़ाद, मौलाना अब्दुल कलाम आज़ाद, खिज़र हयात टिवाना, डॉक्टर खान साहब, ठीकु आहे। हाणे जेके कांग्रेस खे लीड कंदा आहिनि, कांग्रेस खे बि लीड केरु कंदा आहिनि, मौलाना अब्दुल कलाम आज़ाद मुस्लमान, खिज़र हयात टिवाना मुस्लमान, डॉक्टर खान साहब मुस्लमान। हाणे इन कॉन्फ्रेंस में छा थींदो आहे, लॉर्ड वेविल जेको आहे सो मुस्लिम लीग खे हिनखे कांग्रेस खे जेको आहे सो आम्हूं साम्हूं विहारींदो आहे त हिननि जा व्यूज़ ॿुधी हिननि जा मसइला मसाइल जेके आहिनि हल कया वञनि। पर अनफॉर्चुनेटली वेविल प्लान में जेको आहे सो शिमला कॉन्फ्रेंस में जेको आहे सो उहे बि उन ते ॻाल्हियुनि ते आमादा न थींदा आहिनि, हुन पाण में डिफरेंसिस जेको आहे सो ख़तमु थियण जे बजाए रहंदो वधी वेंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे हिन में जेको आहे कांग्रेस जो जेका फर्स्ट उहा ई शुरू वारी जेका डिमांड हूंदी आहे, कांग्रेस जेको आहे उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो चवंदी आहे त कांग्रेस सिर्फ़ु वाहिद जमात आहे, सोल रिप्रेजेंटेटिव पार्टी ऑफ द इंडिया, ठीकु। हाणे कांग्रेस जेको पंहिंजो मौक़ुफ़ रखंदी आहे, एंड ते जेके ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि, कांग्रेस उन ॻाल्हि तां हटंदी न आहे। त कांग्रेस जी नज़र में त जेको आहे सो कांग्रेस जेका वाहिद पार्टी आहे जेका पूरी इंडिया खे जेको आहे सो रिप्रेज़ेंट करे थी, ठीकु आहे। इहो क्लेम कंदो आहे मौलाना आज़ाद, ठीकु आहे। मौलाना आज़ाद इवन मुस्लमान हूंदो बि आहे, पर कांग्रेस खे रिप्रेज़ेंट कंदो आहे, कांग्रेस जी साइड ॾे हूंदो आहे, ठीकु आहे। हाणे मौलाना आज़ाद खे वरी जेको आहे सो पाण यार जिन्ना जेको आहे अपोज़ कंदो आहे, ठीकु आहे, अपोज़ कंदो आहे। ऐं जिन्ना जेको आहे पंहिंजो ओपिनियन ॾींदो आहे त न, कांग्रेस जेको आहे सो सोल रिप्रेजेंटेटिव बॉडी न आहे पूरी इंडिया जी, कांग्रेस सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिंदू मेजॉरिटी पार्टी आहे जेका सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिंदू राइट्स खे जेको आहे सो करे थी, सेफ गार्ड थी करे, मुस्लिम राइट्स खे उहा हमेशह खां इग्नोर कंदी अचे पई। कायदे आज़म चवंदो आहे मुस्लिम लीग जेको आहे सो वर्थ रखे थी, मुस्लिम लीग जी वर्थ आहे, मुस्लिम लीग इज़ द सोल
रिप्रेजेंटेटिव बॉडी, ठीक है। मुस्लिम लीग सोल रिप्रेजेंटेटिव बॉडी आहे फॉर द मुस्लिम्स, ठीक आहे। माना क़ाइदे आज़म पंहिंजो मौक़िफ़ इहो रखियो त मुस्लमाननि खे जेको प्रोटेक्ट करे सघे थी, जेको सेफ गार्ड करे सघे थी, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे मुस्लिम लीग करे सघे थी। कांग्रेस जेको आहे उन्हनि खे स्टार्टिंग खां वठी इनिशियली शुरूअ खां वठी जेको आहे इग्नोर कंदी आई आहे, ऐं हींअर बि जेको आहे उहा मुस्लमाननि जी रिप्रेजेंटेटिव बॉडी नथी थी सघे, ठीकु आहे। हाणे मेन जेको आहे ॻाल्हियूं इहे ॿ हुयूं हिन शिमला कॉन्फ्रेंस में। मौलाना आज़ाद चए पियो त कांग्रेस हुननि जी रिप्रेजेंटेटिव बॉडी आहे, जॾहिं जना ऐं ॿिया जेके लीडर हुआ उहे चवनि पिया त न, मुस्लिम लीग जेको आहे मुस्लमाननि जी राइट्स लाइ ॻाल्हियूं कंदी आहे, मुस्लमाननि जे राइट्स खे जेको फेवर कंदी, मुस्लमाननि जे राइट्स खे जेका सेफ गार्ड कंदी उहा पार्टी, उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुस्लिम लीग हूंदी। कांग्रेस उन्हनि खे जेको आहे फेवर नथी करे सघे, कांग्रेस उन्हनि जे राइट्स खे कॾहिं बि जेको आहे सेफ गार्ड नथी करे सघे। सिर्फ़ु कांग्रेस अपॉर्चुनिस्टिक पार्टी आहे, जिथे मौक़ो ॾिसंदी मुस्लमाननि खे धकु हणंदी, मुस्लमाननि खे पोइ हिते करण जी कोशिशि कंदी। मुस्लमाननि जा इहे आइडिया हुया, पर जेको आहे इन्हनि ॻाल्हियुनि ते जेको आहे शिमला कॉन्फ्रेंस में जेको आहे मुस्लिम लीग ऐं कांग्रेस जेको आहे हिकु ॿिए जी ॻाल्हियुनि में न ईंदा आहिनि, ऐं जेको आहे सिंपल जेको आहे शिमला कॉन्फ्रेंस फेल वेंदी आहे, नटशेल सिंपल फेल वेंदी आहे। त हिते हाणे ब्रिटिश जेको आहे चवंदी आहे त जेको आहे मुस्लमाननि ऐं हिंदुनि जे जेको आहे मसइलनि जा हल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे सेपरेशन आहे, ठीकु आहे। सेपरेशन आहे, सेपरेशन उहा कहिड़ी, पाकिस्तान इंडिया वारी न, जिथे मुस्लमाननि जी मेजॉरिटी आहे उहो मुस्लमाननि जे हवाले करे ॾिना वञनि, उनजी डिमार्केशन करे मुस्लमाननि जे हवाले कयो वञे, ऐं जेके हिंदू मेजॉरिटी वारा या ॿियूं जेके माइनॉरिटीज़ रहंदियूं उन्हनि खे जेको आहे डिमार्केशन करे उहो उन्हनि जे हवाले कयो वञे, ठीकु आहे। इन्हनि ॻाल्हियुनि ते जेको आहे अञा ताईं बहस हलंदो पियो अचे, इहे ॻाल्हियूं जेको आहे एग्री उन्हनि ते न थिया, त ब्रिटिश इन ॻाल्हि ते आई। पोइ हाणे अॻिते वरी जेको आहे ब्रिटिश ॿियो प्लान ॾींदी आहे, उहो अञा ॿियो हिकिड़ो मिशन मोकिलींदी आहे कैबिनेट मिशन जे नाले सां, ठीकु आहे। त जीअं अञा ताईं उहो ब्रिटिश चाहींदी आहे त अञा जेके कॉन्स्टिट्यूशनल इशूज़ आहिनि उन्हनि खे रिज़ॉल्व करे ऐं जेको आहे डोमिनियन स्टेटस ॾिनो वञे, ऐं हिकु जेको आहे उनजे सेल्फ रूल फॉर इंडिया जे तहत अञा ताईं हिननि खे हलाइण जी कोशिशि करे पई थी, ठीकु आहे। छो जो ब्रिटिशर्स खे इहो आहे जेकॾहिं तव्हां इहे ॿई मुल्क धार थिया, डेफिनेटली ब्रिटिश खे जेको आहे क्विट करिणो पवंदो इंडिया मां, ऐं ब्रिटिशर्स इहो न पिया चाहिनि त इंडिया मां क्विट करे कयूं, छो जो इंडिया मां उहो काफ़ी सारो बिज़नेस उन्हनि खे मिले पियो, काफ़ी सारी जेको इंडिया जूं मादनियात हुयूं या काफ़ी अहिड़ियूं शयूं हुयूं जिन ते ब्रिटिश जेको आहे डोमिनेंट हुई, ऐं ब्रिटिश उहा कॾहिं न पई चाहे त उहे असांखे जेको आहे ॾिनियूं वञनि। सिंपल इन मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो सुवाल इहो ईंदो अथव, शिमला कॉन्फ्रेंस कॾहिं थी, ठीकु आहे। शिमला कॉन्फ्रेंस कॾहिं थी, 1945, जेकॾहिं साल हुजे त सिर्फ़ु 1945, जेकॾहिं डेट हुजे त 24 जून ते स्टार्ट थी, 24 जून 1945, ठीकु आहे। ऐं कॾहिं खां कॾहिं ताईं हली त 24 जून 1945 खां जुलाई 1945, सिंपल। ऐं शिमला कॉन्फ्रेंस कंहिं कॉन्फ्रेंस जी अरेंज करे, लॉर्ड वेविल। शिमला कॉन्फ्रेंस में मुस्लिम लीग खे केरु पियो लीड करे, क़ाइद आज़म। शिमला कॉन्फ्रेंस खे कांग्रेस खे केरु पियो रिप्रेजेंट करे, मौलाना अब्दुल कलाम आज़ाद। जेकॾहिं टई नाला हुजनि त टई नाला, हिन मां जेकॾहिं लियाकत अली खान ई नाला बि हुजनि त, पर हूंदा कोन्हनि, हिकिड़ो ई हूंदो त उन्हनि में ही नाला ऐड कंदो, ठीकु आहे। इहो आहे तव्हांजो जेको आहे वेविल प्लान। हाणे नेक्स्ट असां जेको आहे पढ़ंदासीं कैबिनेट मिशन प्लान, ऐं हाणे बसि पाकिस्तान आज़ादु थियण वारो आहे।